नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टे चक सोइलो में ख़बर ॾींदा हलूं त फ़ौजी सेठारकी डिस्ट्रिक्ट शाख ते हद दख़लियूं हटाइण ग़रीबनि खे बेघर कयो पियो वञे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टे चक सोइलो में नारूमल पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, फ़ौजी सेठारकी डिस्ट्रिक्ट शाख ते हद दख़ल हटाइण बहाने ग़रीबनि जा झुगा ड्राए पटकिया विया आहिनि। अमीरनि जा दुकान ऐं उन्हनि जे आशीर्वाद ते अञा कुझु घर ठहियल आहिनि। अचो त साणस ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। साईं, असां मिसकीननि जा घर ठाहिया अथऊं, ॿियनि माण्हुनि जा हिते सॼे चक में कंहिंजा बि न ठाहिया अथऊं। असां मिसकीन उजड़नि फ़क़ीरनि जा ठाहिया अथऊं। असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। असांजे मथां बचनि जे आॾो क्रेन हली वई आहे। असांखे धिका ॾेई बचनि खे कढियो वियो आहे। असां उस में वेठा आहियूं। और सबके घर बड़े बड़े लोगों के शाखबाजी होने के राय हमारे पहले हमारा 2 महीने के बाद घर चला गया था और हमारे सब लोगों ने मिलकर हमारी मदद किया। जी नाज़रीन, सोचणो इन ॻाल्हि ते आहे त छा एरिकेशन वटि ॿिटो निज़ाम ॿिटो कानून हली रहियो आहे। सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट खे नोटिस वठणु घुरिजे एरिकेशन जे ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु ऐं बासरनि वॾेरनि जे ख़िलाफ़ु जिन जे हेठां एरिकेशन जी ज़मीन अञा कब्ज़े हेठि। कैमरामैन टीम सां गॾु नारूमल, टे चक सोइलो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।